नाज़िन सिंध हाई कोर्ट आईपीए हेडमास्टरनि जी कॉन्ट्रैक्ट में 6 महीननि जी वाध करे छॾी। अदालत आईपीए हेडमास्टरनि खां इहा टेस्ट वठण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में आईपीए हेडमास्टरनि खे मुस्तकिल करण वारे मामले जी ॿुधणी थी आहे। अदालत 949 आईपीए हेडमास्टरनि खे कॉन्ट्रैक्ट में 6 महीननि जी वाध कंदे खाइन ॿीहर टेस्ट वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे आईपीए हेडमास्टरनि खां 6 महीननि अंदरि ॿीहर टेस्ट वठण जी हिदायत करे छॾी आहे। नाज़िन अहम ख़बर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट आईपीए हेडमास्टरनि जे कॉन्ट्रैक्ट में 6 महीननि जी वाध करे छॾी। अदालत आईपीए हेडमास्टरनि खां ॿीहर टेस्ट वठण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में आईपीए हेडमास्टरनि खे मुस्तकिल करण वारे मामले जी ॿुधणी थी आहे। अदालत 949 आईपीए हेडमास्टरनि जे कॉन्ट्रैक्ट में 6 महीननि जी वाध कंदे खाइन ॿीहर टेस्ट वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे आईपीए हेडमास्टरनि खां 6 महीननि अंदरि ॿीहर टेस्ट वठण जी हिदायत करे छॾी आहे।